أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قالوا يا أبانا ما لك لا تأمنا على يوسف وإنا له لناصحون أرسله معنا غدا يرتع ويلعب وإنا له لحافظون قال إني لا يحزنني أن تذهبوا به وأخاف أن يأكله الذئب وأنتم عنه غافلون قالوا لئن أكله الذئب ونحن أصبة إنا إذا لخاسرون رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحابه اجمعين اما بعد السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. سورہ یوسف جی آیات نمبر 11 کا وٹھی آیات نمبر 14 تائیں جکا ایا ماں پڑھی ऐं سورہ یوسف جی آیات نمبر 11 ऐं 14 में जेको डिस्कशन आहे जेका कन्वर्सेशन आहे गुफ़्तगू आहे उहा याकूब अलैहिस्सलाम जे पुट जेके 9 पुट जेके हुया उन्हनि जे विच में ऐं याकूब अलैहिस्सलाम जे पंहिंजे पीउ जे विच में गुफ़्तगू आहे. उहा गुफ़्तगू छा जे बारे में आहे जीअं पोयनि आयतुनि में असां पढ़ियोसीं त जेके इहे भाइर हुया यूसुफ अलैहिस्सलाम जा वेगा भाइर इन्हनि पंहिंजो पाण में मशवरो कयो इन्हनि प्लान ठाहियो या इन्हनि गुफ़्तगू कई सेपरेटली मीटिंग कयूं उन में 2 जेके हुया ॻाल्हियूं साम्हूं आयूं. हिकिड़ी त यूसुफ अलैहिस्सलाम खे क़तलु कयो या उनखे कंहिं परे वारे मैदान में उछलाए अचो. इहे 2 जेके आहिनि इहे ॻाल्हियूं साम्हूं आयूं. उन खां पोइ हिकिड़े भाउ जेको उन्हनि मां जंहिंजी चमड़ी ॿुधण वारी हुई उन फाइनल फ़ैसिलो कयो त उनखे क़तलु न कयो पर उनखे कंहिं जुब मतिलबु कंहिं खूह में उछलाए अचो. खूह अहिड़ी जॻह ते हुजे जिते आबादी न हुजे ऐं उहो खूह जेको आहे एतिरो अंदरि हुजे जो उन में ग़याबतुल जुब मतिलबु उन जो अहिड़ो पार्ट खूह जो हुजे जंहिंमें ऊंधे हुजे. माना असां खूह खे अगरि ॾिसूं ॾींहं जे टाइम ते बि त एतिरो डीप हुजे एतिरो अंदरि हुजे जो उन जो अंदरियों पार्ट ऊंधे में हुजे. इन शइ ते सभई मुतफ़िक़ थिया उन मीटिंग में. हाणे इन मुतफ़िक़ जेके इन शइ ते थिया सभई भाइर इन मीटिंग में उन खां पोइ हाणे नेक्स्ट उन्हनि जो प्लान छा हुयो त यूसुफ अलैहिस्सलाम खे याकूब अलैहिस्सलाम खां वठी करे उन खूह में कीअं उछलायूं. हाणे उन ते इन्हनि वर्कआउट कयो. हाणे याकूब अलैहिस्सलाम सां यूसुफ अलैहिस्सलाम जी परमिशन था वठनि था. यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो असां सां गॾु हले असांजो भाउ असां सां गॾु हले. असां जॾहिं वेंदा आहियूं बकरियूं चाढ़णु रिढूं चाढ़णु या माल चाढ़णु त यूसुफ खे असां गॾु वठी वञूं त जीअं उहो असां सां खेॾे या उहो असां सां उते खाए. त याकूब अलैहिस्सलाम छा थो चवनि ऐं उन जा भाइर छा था चवनि इन्हनि आयतुनि में इन शइ जो अल्लाह सुब्हानो व तआला असांखे ॿुधायो आहे. त सभ खां पहिरियों विया याकूब अलैहिस्सलाम ॾे. हाणे याकूब अलैहिस्सलाम जा पुट जेके आहिनि उहे पंहिंजे पीउ खे चवनि था क़ालू या अबाना मा लक ला तअमन्ना. चयाऊं त ए बाबा तोखे छा थियो आहे यूसुफ जी निस्बत में तोखे असां ते हिन हूंदे बि को भरोसो नथो थिए जो असीं संदसि ख़ैर ख़्वाह आहियूं. हाणे इहा आयत नंबर 11 आहे जंहिंजो मां सिंधी तर्जुमो तव्हांखे ॿुधायो. हाणे अबाना जी हिते माना इहा आहे त असांजा बाबा असांजा पीउ छा प्रॉब्लम छा आहे तोखे छा प्रॉब्लम आहे जो तूं असांखे असां सां यूसुफ खे नथो छॾे. माना चवण जो मक़सदु इहो आहे हिते त इहो को फस्ट टाइम न हुयो त उहे भाइर यूसुफ अलैहिस्सलाम जी परमिशन वठणु विया पंहिंजे पीउ खां. इन खां अॻु में उहे ट्राए कंदा रहंदा हूंदा ऐं याकूब अलैहिस्सलाम जेको आहे उन्हनि ते इनकार कंदो रहियो आहे त मां तव्हांखे यूसुफ अलैहिस्सलाम सां न छॾींदुसि. पर हाणे जेको विया उहे फुल इंटेंशन सां ऐं सभई गॾु विया याकूब अलैहिस्सलाम खां यूसुफ अलैहिस्सलाम जी परमिशन वठणु. त चवनि या अबाना त पीउ छा मसइलो छा आहे वाट इज़ योर प्रॉब्लम आहे तूं असांजा यूसुफ खे छो नथो छॾे. मालक क़ालू या अबाना मालक बाबा तोखे छा थियो आहे तूं असां सां गॾु यूसुफ खे छो नथो ॾे. तोसां कहिड़ो मसइलो आहे तूं असां ते भरोसो छो नथो करे. त जीअं के माण्हू हूंदा आहिनि उहे ईअं ई का शइ उन्हनि खे मंझराइणी हूंदी आहे त सभ खां पहिरियां ईंदा आहिनि त
छा तूं असां ते बिलीव नथो करे, छा तूं असां ते ट्रस्ट नथो करे, छा तोसां प्रॉब्लम छा आहे, तूं कहिड़ी अहिड़ी शइ आहे जेका तोखे इन शइ खां रोके थी त तूं असां ते बिलीव करे त असांखे इहा शइ करण खां कहिड़ी शइ थी थो रोके, तूं असां ते छो नथो ट्रस्ट करे। तामन्ना मालक तामन्ना अला यूसुफ, तामन्ना जी माना इहा आहे त तूं असां ते ट्रस्ट नथो करे, असां ते बिलीव नथो करे। कहिड़ी शइ ते बिलीव नथो करे त असां तोसां सच था ॻाल्हायूं, त असां यूसुफ खे वठी था वञूं, काॾे वठी था वञूं त असां हूंदे बि को भरोसो नथो करी त असां उनखे पाण सां गॾु वठी वञूं, असां उनजा ख़ैर ख़्वाह आहियूं, असां उनजा ख़ैर ख़्वाह आहियूं। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त को माण्हू अची असां खां कंहिं शइ जी परमिशन वठंदो आहे या का असांजे दिलि में हिकिड़ी शइ इरादो हूंदो आहे त इहा शइ असां न कंदासीं, पर को अहिड़ो प्यारो माण्हू, को अहिड़ो रिश्तेदार या को अहिड़ो लव्ड वन माण्हू अची वेंदा आहिनि ऐं उन शइ ते ज़िद कंदा आहिनि, उन शइ ते चवंदा आहिनि त इहा शइ असांखे हिन खां कहिड़े बि नमूने मंझराइणी आहे। पोइ उन शइ ते ज़िद कंदा आहिनि, सभ खां पहिरियां हुजत कंदा आहिनि, सभ खां पहिरियां पंहिंजे रिश्ते हुजण जी, पंहिंजे दोस्ती जे वेझेपन जी या उन जी पहिरियां हुजत कंदा आहिनि। त हिन में हुननि सभ खां पहिरियां इमोशनली पंहिंजे पीउ खे रिश्ते हुजण जी इमोशनल जीअं ब्लैकमेल चइजे उहे करण जी कोशिशि कई। सभ खां पहिरियां चयूं त तोखे छा थियो आहे बाबा, तूं असांजी ॻाल्हि छो नथो मञे, असांजो भरोसो छो थो करे, असां तोसां सच था ॻाल्हायूं, ऐं मालिक ला तमन्ना, तोखे कहिड़ी शइ थी रोके, तूं छो नथो असां ते यकीन करे, ऐं असां ख़ैर ख़्वाह आहियूं, असां उनजा ख़ैर ख़्वाह आहियूं। इहे ख़ैर ख़्वाह आहियूं। ऐं उन्हनि जी प्रीवियसली जेका पोइ आयत में असां पढ़ीसीं त उन्हनि जी मीटिंग छा थी त असां यूसुफ अलैहिस्सलाम खे वञी कंहिं खूह में उछलाईंदासीं, इहा ख़ैर ख़्वाही हुनजी, उन्हनि जे दिलि में, हुननि जे ज़हन में इहा शइ हुई। इनखे चवंदा आहिनि त डबल फेस माण्हू, या जेके चइजे त ॿिनि मुंहंनि वारो माण्हू, अंदरि में कुझु ऐं ॿाहिरि में कुझु। अलाह सुभाणे ताला असांखे इन शइ खां बचाए ऐं अहिड़नि माण्हुनि खां बि बचाए, असांखे इहो करण खां बचाए त असां मुंहं ते कुझु चवणु ऐं अंदरि में ॿियो कुझु। हे जेके हुया यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर पंहिंजे पीउ ॾे जॾहिं आया, इन्हनि जे अंदरि में, इन्हनि जे दिलि में जेका शइ हुई उहा ॿी हुई, पर जेका उन्हनि जा फेस एक्सप्रेशन, जेका उन्हनि जी बॉडी लैंग्वेज, जेको उन्हनि जो पीउ जे अॻियां एक्टिंग करणु हुई, उहा ॿी हुई। छो जो अंदरि हुननि में इहो हुयो त असां यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी वञी उछलाए ईंदासीं। अच्छा, उनखां पोइ चयूं त अरसिलहू मअन्ना गदन यरतअ, सुभाणे असां सां खेसि मोकिल। इहो चई उनखां पोइ चयूं त सुभाणे असां सां खेसि मोकिल, त असां हिनखे सुभाणे पाण सां गॾु वठी वञूं ऐं वठी वञी छा कयूं। यरतअ व यलअब व इन्ना लहू लहाफ़िज़ून, लहाफ़िज़ून, मोकिल त खाए ऐं खेॾे ऐं असीं संदसि निगहबान आहियूं। सुभाणे असां सां गॾु यूसुफ अलैहिस्सलाम खे मोकिल, असां सां गॾु छॾ, त असां सां गॾु हली छा करे। यर्त, यर्त चवंदा आहिनि जॾहिं ॻऊं हूंदी आहे उनखे असां कंहिं ग्रीन जिते रुॻो ग्रीनरी हुजे, गाह हुजे, उते छॾिजे त ॻऊं अगरि अचे बुखायल हुजे त कहिड़े नमूने, कहिड़ी ख़ुशी सां खाईंदी, पुछ लोॾाईंदी आहे ऐं खाईंदी आहे ख़ुशी सां। यर्त इनखे चवंदा आहिनि त असां सां गॾु हले, खाए, बारबेक्यू करे या खाए, पाणी पीए, फ्रूट खाए, जेको बि असां खाऊं, उनखां पोइ असां सां गॾु खेॾे। छो जो यूसुफ अलैहिस्सलाम खे याकूब अलैहिस्सलाम पहिरियां न छॾींदा हूंदा, पर उहो कन्विंस पिया कनि पंहिंजे पीउ खे त असां सां गॾु उनखे छॾ, त उहो असां सां गॾु हले, खेॾे। घर में रुॻो वेठो आहे, असां सां गॾु हलंदो, खेॾंदो, ऐं असां उनजी हिफ़ाज़त कंदासीं। व इन्ना लहू लहाफ़िज़ून, हिते 3 शब्द आहिनि, व इन्ना शब्द हिन में, पोइ वरी लहू, वरी लहाफ़िज़ून, माना 3 दफ़ा हुननि ज़ोर ॾेई इहा ॻाल्हि कई आहे त असां हुनजा हिफ़ाज़त करण वारा आहियूं, असां हुनजा ख़ैर ख़्वाह आहियूं। त याकूब अलैहिस्सलाम खे उहे ट्रस्ट पिया ॾियाराइनि, उहो यकीन पिया ॾियाराइनि त असां जेके आहियूं उहे यूसुफ जी हिफ़ाज़त करण लाइ काफ़ी आहियूं, असां इलाही आहियूं, ऐं असां सां गॾु तूं हुनखे छॾ त असां गॾु खेॾे, खाए, पीए, असां इन जी हिफ़ाज़त करण लाइ लहाफ़िज़ूं, असां इलाही काफ़ी आहियूं। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे फैमिलीज़ में त पेरेंट्स जेके हूंदा आहिनि, ॿार जी जेका ज़िमेदारी आहे उहा पीउ ऐं माउ जी ज़िमेदारी हूंदी आहे, उन जी जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे उहा पीउ ऐं माउ जी हूंदी आहे। पर कॾहिं कॾहिं जॉइंट फैमिलीज़ में ईअं बि थींदो आहे त माउ ऐं पीउ जी मर्ज़ी न हूंदी आहे, पर कॾहिं कॾहिं को वॾो चाचो थी वियो या ॾाॾो थी वियो या नानो या नानी या ॾाॾी, पोइ उन्हनि वॾनि जे फ़ैसिले ते माउ ऐं पीउ खे राज़ी कयो वेंदो आहे उन जे ॿार खे कहिड़ी जॻह ते मोकिलण लाइ, त पंहिंजे कज़न सां गॾु वञे या पंहिंजे अंकल जे घर वञे, या न्याणी आहे त पंहिंजे अंकल जे घर, मामे जे घर, चाची ॾाॾी, कंहिंजे बि घर वञे। पर पेरेंट्स न चाहींदा आहिनि, कॾहिं कॾहिं माउ न चाहींदी आहे, पर
उन जे मथां फोर्स कयो वेंदो आहे, ऐं फोर्स उहो कयो वेंदो आहे वॾे हुजण जो, या ॾाॾो ॾाॾी आहे, या नानो नानी आहे, या कहिड़ो बि अहिड़ो रिश्तो आहे उन ते फोर्स कयो वेंदो आहे। पर पोइ जॾहिं पेरेंट्स उन ते अॻियां ॻाल्हाए न सघंदा आहिनि, पोइ मजबूरन छा कंदा आहिनि, उहे पंहिंजे ॿार खे छॾींदा आहिनि, पर हुननि जी दिलि न चवंदी आहे। हालांकि जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जेका ज़िमेदारी आहे, उहा अल्लाह सुब्हानहू व तआला पीउ माउ खे ॾिनी आहे ॿार जी। पीउ माउ अगरि आहिनि त पीउ माउ जी ज़िमेदारी आहे ॿार जे ख़्यालु रखणु। अगरि पीउ माउ जूं गट फीलिंग्स या पीउ माउ जूं जेके अंदरि जी जेका सोच आहे, या उन्हनि खे कहिड़े क़िस्म जो ख़ौफ़ आहे पंहिंजे ॿार खे नथो छॾे, त उनखे कॾहिं बि फोर्स न कयो वञे। छो जो जेतिरो पीउ माउ पंहिंजे ॿार जी हिफ़ाज़त कंदो, ओतिरो उन जॻह ते ॿियो को बि न कंदो। त इन जे करे जॾहिं बि अगरि कंहिं बि ॿार खे पीउ माउ नथा छॾनि, त उन जी जेका ज़िमेदारी आहे उहा पीउ माउ जी आहे। नथा छॾनि त उन्हनि खे फोर्स न कयो वञे, छो जो अगरि बेदिली या फोर्सफुली अगरि उहे छॾींदा बि, त हर वक़्तु माउ जी दिलि में या पीउ जे दिलि में हिकिड़ो शइ हूंदी त मां पंहिंजे ॿार खे न छॾियां हा, हाणे ॿारु छा कंदो हूंदो। ऐं सभ खां वधीक हिन दुनिया में ॿारु जेके प्यारो हूंदो आहे पीउ माउ खे आहे। अल्लाह सुब्हानहू ताला खे त सॼी मख़लूक हर ख़लक़त प्यारी आहे, पर पीउ माउ खां वधीक ॿियो ॿारु कंहिंखे बि प्यारो न हूंदो आहे। ऐं ज़िमेदारी पीउ माउ जी हूंदी आहे। जीअं हाणे UK में, US में, ॿियनि मुल्कनि में जॾहिं बि को ॿारु बीमार थींदो आहे ऐं उन ॿार खे हॉस्पिटल वठी वेंदा आहिनि, ऐं मिसाल जे तौर ते उनजी का सर्जरी थियणी आहे, त परमिशन जेका वरिती वेंदी आहे उहा पीउ माउ खां वरिती वेंदी आहे। अगरि उनखे ॾाॾो वठी थो वञे या ॾाॾी वठी थी वञे हॉस्पिटल, पेरेंट्स जॉब ते आहिनि, या नानो वठी थो वञे या नानी वठी थी वञे, त जेका साइन थींदी आहे ऑपरेशन जी एमरजेंसी में, उहा उन्हनि खां न वठंदा आहिनि। चाहे चाचो हुजे, चाची हुजे, मामो हुजे, मासी हुजे, कोई बि हुजे, न चवंदा आहिनि पेरेंटल रिस्पॉन्सिबिलिटी। जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, उन्हनि जी ज़िमेदारी आहे। जेका परमिशन ॾींदा ऑपरेशन जी उहे ॾींदा। अगरि पेरेंट्स न आहिनि त उन्हनि ॾे फ़ोन कयो वेंदो आहे, या वरी उन्हनि जो वेट कयो वेंदो आहे। इवन दो अगरि एमरजेंसी हुजे त पोइ डॉक्टर जेको ऑपरेशन करण वारो हूंदो आहे, उन जी जेका परमिशन वरिती वेंदी आहे। ॾाॾे ॾाॾी, नाने नानी या कंहिं बि वेझो जे रिश्तेदार खां परमिशन न वठी वेंदी आहे, न वरिती वेंदी आहे। छो इहो हिकिड़ो रूल आहे त जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे उहा पेरेंट्स जी आहे। अच्छा, जॾहिं चयूं त असां उनजो पूरो ख़्यालु कंदासीं, उन खां पोइ याकूब अलैहिस्सलाम था फरमाइनि। हाणे पहिरियां उन्हनि जे पुटनि छा चयो त असां सां गॾु छॾ, तोखे छा मसइलो आहे, असां गॾु छो नथो छॾे, असां ते यकीन छो नथो करे। पहिरियां उनखे इमोशनली ब्लैकमेल करण जी, इमोशनली मैनिपुलेट या इमोशनली उनखे फोर्स करण जी कोशिशि कयूं। उनखां पोइ चयूं त सुभाणे असां सां छॾ, ऐं असां छॾ त असां उनखे वठी वञूं, जीअं उहो खाए खेॾे, खाए पीए, असां सां गॾु खेॾे, ऐं असां उनजी हिफ़ाज़त करण वारा काफ़ी आहियूं। पोइ याकूब अलैहिस्सलाम थो फरमाइनि। याकूब अलैहिस्सलाम फरमाइनि था, क़ाल इन्नी ला यहज़ुनुन्नी, चयो त अव्हां जो खेसि न मूंखे ज़रूरु मुंझो थो करे, अन तज़हबू बिही व अख़ाफ़, मतिलबु ख़ौफ़, मूंखे हिकिड़ो ख़ौफ़ थो अचे, मूंखे हिकिड़ो मुंझ थी अचे, मूंखे हिकिड़ो उदासी थी अचे। छाजी उदासी थी अचे? उदासी कहिड़ी शइ जी थी अचे? त मूंखे, मां त उदास थो थियां। हिकिड़ो पहिरियों इहो ॻाल्हि त मां उदास थो थियां, यहज़ुनन्नी, ऐं उनखां पोइ चए थो त मूंखे अख़ाफ़, मूंखे ख़ौफ़ थो थिए। पहिरियां चयो त मां उदास थो थियां ऐं मूंखे ख़ौफ़ थो थिए। याकूब अलैहिस्सलाम पीउ हुया, ऐं उन्हनि खे पंहिंजी औलाद जी ख़बर हुई त इहे औलाद कहिड़े क़िस्म जी आहे। हाणे जॾहिं औलाद 9 पुट अॻियां अची बीठा, याकूब अलैहिस्सलाम अकेलो, जॾहिं एॾा माण्हू, मिसाल जे तौर ते असां काॾे वञूं था ऐं कंहिंखे ॻाल्हि मञाइणी आहे, उहो टोलो जो टोलो उहो सॼो अची असांखां का ॻाल्हि मञाइणु चाहिनि था जेका मूंखे नाहे मञणी, न मञण वारी बि ॻाल्हि कॾहिं कॾहिं माण्हू मञे छॾींदो आहे उन्हनि खे ॾिसी। याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई अगरि मां हिन जी ॻाल्हि न बि मञींदुसि या हिननि खे चवंदुसि त न, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, थी सघे थो हू वायोलेंट थियनि, या थी सघे थो हू पंहिंजो जेको अंदरि में दिलि में अथनि उहा शइ ॿुधाए छॾनि। कहिड़ी शइ हुन दिलि में? त यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी वञी खूह में उछलायूं। त याकूब अलैहिस्सलाम हुननि खे चयो त मूंखे उदासी थी थिए ऐं मूंखे ख़ौफ़ थो थिए, उदास बि थियां थो ऐं मूंखे ख़ौफ़, उदास इन करे जो यूसुफ अलैहिस्सलाम हर वक़्तु हुन सां गॾु हूंदा, ऐं ॿियो हिकिड़ो ख़ौफ़ थिए थो। हाणे ख़ौफ़ छाजो थो थिए? ऐं यकुलहू ज़िब, त मतां खेसि बघड़ खाई वञे, वोल्फ, बघड़ उनखे खाई वञे। इहो याकूब अलैहिस्सलाम चयो त मतां उनखे बघड़ खाई वञे। त सिंपली मुफ़स्सिरीन ईअं बि लिखियो आहे त याकूब अलैहिस्सलाम इनडायरेक्ट वे में उन्हनि खे, पंहिंजे पुटनि खे चए थो मतां उनखे बघड़ खाई वञे,
ऐं व अंतुम अनहु गाफ़िलून, ऐं तव्हांखे इन शइ जी ख़बर बि न हुजे, तव्हां गाफ़िल रहो, तव्हां अनअवेयर हुजो, तव्हां अवेयर बि न हुजो, गाफ़िल हुजो ऐं हुनखे बगड़ खाई वञे, इन शइ खां अवेयर न हुजो त इनडायरेक्ट वे में याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे बि चए त तव्हां बग़ैर हुनखे तव्हां को नुक़सानु न पुॼायो, छो जो तव्हां अवेयर न आहे, तव्हां गाफ़िल थी वञो त हे तव्हांजो नंढो भाउ आहे, मासूम आहे, तव्हांखां इहा शइ ज़हन मां निकिरी वञे, दिलि मां निकिरी वञे त हे तव्हांजो भाउ आहे, तव्हांजो मासूम आहे, तव्हांजो हसद, तव्हांजो साड़, तव्हांजी जेका इहा शइ आहे उहा तव्हांखे गाफ़िल थी वञे ऐं तव्हां पंहिंजो पाण में खेॾण में मसरूफ़ थी वञो त यूसुफ अलैहिस्सलाम खे को बगड़ खाई वञे। त इहा याकूब अलैहिस्सलाम खे उदासी ऐं ख़ौफ़ हुयो, इनडायरेक्ट वे में पंहिंजे पुटनि खे ई बि चए त तव्हां ई न हुनखे को नुक़सानु पुॼायो, छो जो हुननि याकूब अलैहिस्सलाम खे हिकिड़ी गट फीलिंग, हिकिड़ी अंदरि जी जेका फीलिंग हुई उहा हुई त माना थी सघे थो को नुक़सानु पुॼाए। पोइ चयूं कालू इन अकलहु ज़िब, हाणे वरी उन जा पुट था चवनि, याकूब अलैहिस्सलाम इहो चयो, उन खां पोइ वरी उन जा पुट जवाब था ॾियनि, छा था चवनि त चयाऊं त असांजी ॾाढी टोली हूंदी बि जेकॾहिं खेसि बगड़ खाधो त असीं उन ई महिल ज़रूरु खसारे, मतिलबु खसारे वारे में चवण जो मक़सदु इहो हो त नहन उसबा, असां हिकिड़ा वॾी टोली आहियूं, असां हिकिड़ा पावरफुल आहियूं, असांखे हिकिड़ी ताक़त आहे, असांजे हूंदे अगरि हिन खे बगड़ खाई वियो त माना असां त कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ बि न रहंदासीं, असां ख़ासिरीन, असां हिकिड़ो ख़ासिरीन मतिलबु खसारे वारनि मां हूंदासीं। त तूं बाबा ईअं कीअं थो सोचे त असां हिन खे वठी था वञूं खेॾण लाइ, खाइण लाइ, पीअण लाइ, असां हिन खे वठी था वञूं त असांजे हूंदे असां हिन जा हुन खां अॻु में चई चुका त असां हिन जी हिफ़ाज़त बि कंदासीं, हिफ़ाज़त बि शिदत सां चयूं, 3 दफ़ा हुन ते ज़ोर आहे उन लफ़्ज़नि ते त असां ज़रूरु हुन जी हिफ़ाज़त कंदासीं, ज़रूरु हिफ़ाज़त कंदासीं। ऐं हिन में चवनि था त असांजे हूंदे, अगरि असां हेॾी वॾी टोली आहियूं, असांजे हूंदे बि अगरि हिन खे बगड़ खाई वञे, पोइ असां त माना कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे, असां त खसारे वारा में न, असांजे हूंदे बगड़ कीअं थो खाई सघे, असां हिन जी हिफ़ाज़त करण वारा आहियूं। त इहो चयाऊं बगड़ खाधो त असीं उन ई महिल ज़रूरु खसारे वारनि मां हूंदासीं। त याकूब अलैहिस्सलाम जेको आहे उन वक़्तु इहा शइ जॾहिं उन जा पुट उन खां वठणु आया, डायरेक्टली उन्हनि खे न पियो चए, छो जो हुन ॾिसी छॾियो त उहे पुट जेके आहिनि कहिड़े इंटेंशन सां ऐं कहिड़ी शिदत सां, कहिड़ी हुन सां आया आहिनि मूं ॾे, ऐं अगरि मां हुननि खे डायरेक्टली न कई त थी सघे थो जेका हुननि जे अंदरि जी ॻाल्हि आहे उहा हुननि जे मुंहं ते अची वञे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जॉब ते या हुन ते त एडमिनिस्ट्रेशन या बॉस या इवन घर में वॾा हूंदा आहिनि, डायरेक्ट न चवंदा आहिनि, इनडायरेक्ट वे में चवंदा आहिनि, खबर डायरेक्ट चवंदासीं त ॿार या वॾो को उहा ॻाल्हि असांजी न मञींदो, इन जे करे इनडायरेक्ट वे में चवंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि मञई त ठीकु आहे, न मञई त ठीकु आहे। त हे याकूब अलैहिस्सलाम अकेला हुया, 9 पुट हुन जे अॻियां अची बीठा ऐं फुल इंटेंशन सां प्री प्लान करे आया त असां यूसुफ अलैहिस्सलाम खे कहिड़े नमूने याकूब अलैहिस्सलाम खां वठी वेंदासीं, छाजे लाइ वठी वेंदासीं त असां खूह में उछलाईंदासीं वञी। त इहो हिकिड़ो हुननि जो इंटेंशन हुयो, पर डबल फेस हुया, अंदरि में ॿी का शइ हुयनि ऐं मुंहं ते बि। अंदरि में छा हुयो त खूह में उछलाईंदासीं, नुक़सानु पुॼाईंदासीं, या उनखां पहिरियां क़तल जी सोचूं बि हुयनि, पर मुंहं ते छा हुयो, असां हुनजी हिफ़ाज़त कंदासीं, ज़रूरु हिफ़ाज़त कंदासीं, ऐं असां एॾी वॾी टोली आहियूं, अगरि असां हिफ़ाज़त न कई, हुनखे बगड़ खाई वियो त माना असां त हिकिड़ा नालाइक़, असां हिकिड़ा खसारे वारा, असां जेको आहे कमज़ोर जमात सम्झिया वेंदासीं तव्हांजे अॻियां, असां ईअं कीअं थींदो, असांजे हूंदे बगड़ हिन खे कीअं खाईंदो। त इहा शइ अंदरि में हुननि जी ॿी शइ हुई, मुंहं ते हुननि जी ॿी शइ हुई। त अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाए थो त इहे असांखे ॿुधाए थो त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, असांखे पंहिंजो पाण खां इन शइ करण खां अल्लाह सुब्हानो ताला बचाए, ऐं असां सां कोई अगरि ईअं करे तॾहिं बि अल्लाह सुब्हानो ताला असांखे इन खां बचाए। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे जॾहिं को माण्हू सिधे रस्ते ते हूंदो आहे, को सही कमु करण लाइ सोचींदो आहे या सही कमु कंदो आहे, पंहिंजो ई को प्यारो माण्हू जेको हूंदो आहे उहो उन ते मैनिपुलेट कंदो, फेराइण जी कोशिशि कंदो, चवंदो त तूं इहो ग़लति कमु थो करे, तूं पहिरियां हीअं करे चुको आहे, हाणे तूं इहो थो करे, या कोशिशि माण्हू इहो कंदो, उहो पंहिंजो ई फैमिली मेंबर बि थी सघे थो या दोस्त बि थी सघे थो। कॾहिं कॾहिं दोस्तनि में ईअं हूंदो आहे त दोस्त पाण में कचहरी कंदा आहिनि, पोइ 3 माण्हू जी अगरि ॻाल्हि थींदी आहे त हिकिड़ो दोस्त चवंदो आहे इहो माण्हू ॾाढो ख़राबु आहे, हीअं फलाणो, उन जी सभु नेगेटिव ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, पर जॾहिं साम्हूं ईंदो आहे त उन सां साम्हूं जेको आहे उहो अपोज़िट व्यूज़ थी वेंदा आहिनि, अपोज़िट रिएक्शन, अपोज़िट बिहेवियर हूंदो आहे।
त जेके ॿुधाईंदो आहे उहो परेशान थी वेंदो आहे त इहो छा थियो। पहिरियां त इन जेको मूंसां इन जी एॾी गिला पियो करे, चए पियो ख़राबु आहे, हीअं हूअं। हाणे जॾहिं साम्हूं आयो आहे त इन सां एॾे दोस्ती वारे, इन सां एॾो फ्रेंडली थो ॻाल्हाए, मूंखे त मुंहिंजी दिलि त ख़राबु करे छॾी। कॾहिं कॾहिं माण्हू हूंदा तव्हांजी दिलि ख़राबु करे छॾींदा बास जे तरफ़ां या कंहिंजे तरफ़ां गिला करे करे। पाण जॾहिं उन्हनि सां मिलंदा त अहिड़े नमूने मिलंदा त ॼण उन्हनि खे, उन्हनि खां वधीक उनजो क्लोज़ फ्रेंड ई न आहे, असां खां वधीक उनजो दोस्त आहे। पोइ डबल फेस माण्हू जेके चवंदा आहिनि त पर पुठि ॿियो ऐं मुंहं ते ॿियो। त अलाह सुभाणे ताला असांखे इन करण खां बचाए, अहिड़े थियण खां बचाए, ऐं अलाह सुभाणे ताला असांखे अहिड़नि माण्हुनि खां बि बचाए। ऐं असां अगरि नेक इरादो कयूं त अलाह सुभाणे ताला असांखे नेक इरादे में कामयाबी ॾे ऐं असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।